मंसूर खान मञा थो त जाबिर खान चाकर खान जो दुश्मन आहे, पर हू मुंहिंजो दोस्त आहे। जीअं चाकर खान वारा तव्हां ॾे मदद जे लाइ पहुता आहिनि, ईअं ई जाबिर मूं ॾे मदद लाइ पहुतो आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त छा कजे? करम खान, ॿिन्ही धुरनि खे खुलियल रस्तो ॾियूं था। न तव्हां जाबिर जी मदद कंदो ऐं न ई वरी मां हिननि जी मदद कंदुसि। मंसूर खान वॾो को सियाणो मल आहीं। हमरान खे कोरकी में फासाए ऐं चवीं थो त हुननि खे खुलियो मैदान ॾियूं। करम खान, असां चाहियूं था त तव्हां उन्हनि खे हितां निकिरण जो रस्तो ॾियो। असां तव्हां खां उन्हनि जी बात नथा करूं। चाकर खान, हू पनाह जे लाइ आया आहिनि, त पोइ छा मां हुननि खे पनाह न ॾियां? करम खान, हिकु खूनी माण्हू खे पनाह ॾियणु न सिर्फ़ु इंसानी पर कानूनी बि जुर्म आहे। या त इहे ॿई किनियूं मुंडियूं असांजे हवाले कयो, या त पोइ टियों रस्तो इहो आहे जेको चाकर खान तव्हांखे ॾसियो आहे। तूं असांजे बूथनि खे गौर सां ॾिस। छा थो लॻई त तो वटि असां सेरा ॿुधण आया आहियूं? या त असांखे उन्हनि जो पाप लाम तूं भरे ॾे, या त इहे माण्हू असांजे हवाले कर। करम खान, चूंड तव्हां मथां आहे, बाक़ी ख़ाली हथ वञण वारा असां बि न आहियूं। करम खान, 2 3 न बल्कि 5 खून करे हिते पहुतो आहे। हाणे तव्हां उन माण्हू जो साथ निभायो पिया जेको इंसान न बल्कि हैवान आहे। ठीकु आहे करम खान, जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं करणु चाहियो था त असां तयारु आहियूं, पर शर्त हिकिड़ो आहे त जेकॾहिं इहो जाबिर मुजरिम साबित थियो त हुनजो सिर वढे तव्हां ई पंहिंजे हथनि सां मुंहिंजे हवाले कंदो। मंसूर खान, अवां मूंखे अॼोको ॾींहुं ऐं अॼोकी राति जी मोहलत ॾियो। अच्छा, तव्हांखे मोहलत ॾियो त जीअं तव्हां सुकून सां जाबिर वारनि खे हितां भॼाए छॾियो, इहे न करम खान। चाकर खान, मूं जॾहिं हुननि खे निकिरण जी वाट ॾिनी तव्हांखे आगाह ज़रूरु कंदुसि। पोइ मां हुननि खे पंहिंजे हद जी कहिड़ी कुंड खां रवानो थो कयां, उहो मूं मथां हूंदो। करम खान, तव्हां सिर्फ़ु असां ते हिकिड़ी महिरबानी कयो त तव्हां सिर्फ़ु हुननि खे पंहिंजी जुई खां ॿाहिरि कढो। पोइ हुननि खे तव्हां कहिड़े घट कहिड़े रस्ते सां था लॻायो या कहिड़े तरफ़ था मोकिलियो, बाक़ी हुननि खे हथु करणु असांजो कमु आहे। सांवल खान, पहिरियां त मां इहा कोशिशि कंदुसि त हू ॻाल्हियुनि में अचनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि में नथा अचनि त पोइ हुननि खे निकिरण जी वाट ज़रूरु ॾिबी। करम खान, तव्हांखे शाम ताईं टाइम आहे। तव्हां जाबिर सां ॻाल्हाए वठो। सिज लथे खां पहिरियां असां तव्हां वटि हिते ईंदासीं। राति जो तव्हांखे पंहिंजे दोस्तनि खे कढण में आसानी थींदी। इन खां वधीक सहूलियत असां तव्हांखे नथा ॾेई सघूं। या त शाम जो ॻाल्हियूं थींदियूं, या त राति जो तव्हां पंहिंजे दोस्तनि खे हितां भॼण जी वाट ॾींदा। इहो तव्हां पंहिंजे यारनि सां शाम जो ॻाल्हाए असांखे वरंदी ॾेई छॾिजो। ठीकु आहे, अचो। चाकर खान, पोइ ते कुझु चिंता थी पई आहे। जेकॾहिं मुनासिबु हुजे ऐं इजाज़त ॾियो त मां पोइ हिते मोटां। ठीकु आहे सांवल खान, तव्हांखे इजाज़त आहे। तव्हां भले वञो, पंहिंजे मसइलनि खे मोह ॾियो। बाक़ी हिते जाबिर खे मां पाण ई मोह ॾेई वठंदुसि। हुन जे लाइ मां काफ़ी आहियां। चाकर खान, पोइ मूंखे हींअर ई निकिरणो पवंदो, छो त पंधु वॾो आहे। पहुचंदे पहुचंदे राति थी वेंदी। ठीकु आहे सांवल, पोइ तूं महिला तो निकिरण जी कर। सोट, हिन जाबिर खे हर हाल में मारणो आहे। हिन खे हितां ज़िंदा वञणु न ॾींदासीं। सोट, तूं बेफ़िक्र थी। हिन जाबिर जी लाश खे असां हिते दफ़नाए पोइ हलंदासीं।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।